भुलाए करे को वडो मकसद खणी पो वेहंदा कयो। बिल्कुल हिकड़ी कुराड़ी औरत जो मिसाल अक्सर दींदो हां। अज हिन गोठ वारन खे भी दई थो बुधाया। हिकड़ो बादशाह होयो, उन ऐलान कयो त सुभाणे मां दरबार लगाइंदो, जेको भी सवाली इंदो उन जो सवाल पूरो कंदुस। सब कह रात जो सवाल सोचा, कह चे सुभाणे भलो घोड़ो घुरंदुस, कह चे उठ वठंदुस, कह चे जमीन वठंदुस, कह चे विजारत वठंदुस, कह चे हीरा वठंदुस, कह चे मोती वठंदुस। सभनी मुंहिंजा दोस्त पंहिंजा पंहिंजा सवाल आॾो रखिया, लेकिन उन इलाइक़े में हिकड़ी कुराड़ी औरत भी रहंदी हुई। उहा भी सुबुह जो अचे कतार में बीठी, उहा भी दिल में सवाल खणी आई। जेॾी महिल उन जो वारो आयो, बादशाह जे तोखे छा खपे? चई बादशाह मूंसां शादी कर। छा चई? बादशाह मूंसां शादी कर। बादशाह जे शादी हुन सां कबी आहे जंहिंसां दिल हूंदी आहे। मुंहिंजी त तोसां काई दिल कोन्हे। चई तुंहिंजी दिल हुजे न हुजे, बस तुंहिंजो वाइदो आहे, मुंहिंजो सवाल आहे, पूरो करी न करी तुंहिंजी मर्ज़ी आहे। बादशाह वज़ीरनि खे चयो, हिन चरीअ खे सम्झायो। निहारे जे बादशाह चरियनि खे तो चवई त सियाणीअ खे सम्झायो। बादशाह हैरत में पइजी वियो त मुंहिंजे वज़ीरनि खे चरियो थी करे, पंहिंजे पाण खे सियाणो थी करे, ओ ॻोठ मियाणी आरी सिरा पूबक जे रहण वारा ए फ़क़ीरानी ॻाल्हि गौर सां ॿुधजा। बादशाह हैरत में पइजी वियो त हीअ चरी थी करे मुंहिंजे वज़ीरनि खे थी चवे त हे चरिया आहिनि। बादशाह मुकमिल तौर ते हिन जे तरफ़ मुतवजे थी चई, जेकॾहिं तूं सियाणी आहीं त इहो कहिड़ो तुंहिंजो अकुल आहे जो चवीं थी बादशाह तूं मूंसां शादी कर। चई बादशाह बाक़ी हिननि जो अकुल आहे। चई हा अकुलमंद आहिनि। हिकिड़े वज़ीर खां पुछे तो छा तोखे छा खपे? चईसि मूंखे अञा वॾी विज़ारत खपे। चई ॾिस। ॿिए खे चई तोखे छा खपे? चईसि मूंखे दौलत खपे। चई ॾिस तोखे छा खपे? निहारे चई बादशाह इहे ई त चरियनि जूं निशानियूं आहिनि, इहे ई त चरियनि जूं निशानियूं आहिनि। चई तूं जेकॾहिं सियाणी आहीं त तुंहिंजी कहिड़ी निशानी आहे? चई बादशाह मूंखे तूं खपी, मूंखे तोसां शादी करणी आहे। चई मुंहिंजी शादीअ मां तोखे छा मिलंदो? चई ओ बादशाह हे चरियनि सिर्फ़ दौलत ते निगाह रखी आहे, मूं दौलत वारे ते निगाह रखी आहे। इहे दौलत हिननि जा घोड़ा बि ख़तम थी वेंदा, इन्हनि जा हीरा बि ख़तम थी वेंदा, मोती सुभाणे वरी अचे सवाली बीहंदा। तूं मूंखे भाई या न भाई? जॾहिं न तूं मूंसां निकाह कंदे खणी कुंड में मूंखे उछला छॾ, पर दुनिया सम्झंदी त बादशाह जी राणी आहे न। जेद साईं तुंहिंजी बादशाही आहे तेसीं मुंहिंजी बादशाही भी त हूंदी न। त उहो मुंहिंजा मिठड़ा भाउ जॾहिं अहिड़ी फ़क़ीरानी महफ़िल में अची ए नंढड़ा नंढड़ा सवाल न खणी ईंदो कर, हिकिड़ो ई सवाल खणी ईंदो कर। कहिड़ो? मुंहिंजा ख़ुदा तूं राज़ी थी। कहिड़ो सवाल खणी ईंदो कर? मुंहिंजा करीम रब तूं राज़ी थी। ओ मुंहिंजा महबूब मदीने जा मीर तूं राज़ी थी। जॾहिं ख़ुदा राज़ी थियो ऐं ख़ुदा जो महबूब राज़ी थियो, ॿुधाए त बाक़ी पोइ छा खपे? ॻाल्हि समझ में अचे थी या न मुंहिंजा दोस्तो? ख़ुदा राज़ी थिए ऐं ख़ुदा जो हबीब राज़ी थी पवे त ॿियो उन माण्हूअ खे छा खपे? उनखे सभु कुझु मिलियो जंहिंखे ख़ुदा मिलियो ऐं मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा मिलियो। दुनिया जा बादशाह आया, ज़मीन ते आया, अकुलमंद भी हुया, सखी भी हुया, दाबे वारा भी हुया, लेकिन कुछ सालन खां पोइ उन्हनि जो नालो मिटिजी वियो। बादशाही ख़त्म थी, नालो मिटिजी वियो। हिते हेतिरा माण्हू वेठा हो, अब्बासी ख़ानदान जे बादशाहनि केतिरनि जा नाला था अचनि। जेतिरा भी नाला वठां, कंहिंजा नाला कंहिंखे यादि कोन हूंदा, पर जेकॾहिं मां चवां त हिकिड़ो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो कारड़े रंग जो अणपढ़ियो ग़ुलाम थी गुज़रियो आहे, उनजो नालो छा आहे? त सभई ॿुधाईंदा त उनजो नालो बिलाल। ईअं आहे या कोन्हे को? सोचो मुंहिंजा दोस्तो, सबबु कहिड़ो आहे? दुनिया जे बादशाहीअ ते अचण वारनि जा नाला मिटिजी विया, निशान मिटिजी विया, पर जेको ग़ुलामीअ मुस्तफ़ा में अची वियो, जेको निगाहे मुस्तफ़ा जो हिकु दफ़ो शिकार थी वियो, उहो रंग जो भले कारो छो न हुजे, ज़ात जो भले मिसकीन हुजे, ज़ात जो छो न ग़रीब हुजे, दौलतमंद भले न हुजे, इल्म वारो भी न हुजे, कुछ भी न हुजे, पर जॾहिं निगाहे मुस्तफ़ा जे वर चढ़ी वियो त क़यामत ताईं उनजो नालो ईअं चमकंदो जीअं चोॾीअ जो चंड चमकंदो आहे।
तो वो बादशाही केड़ी आ दुनिया जी या यार वारी जवाब दियो केड़ी बादशाही खपे यार वारी बादशाही खपे या दुनिया वारी खपे कला तो मुराद अली शाह वजीर आला हुयो प्रोटोकॉल होया सुभाणे खबर ना है छा थींदो काई खबर काने का ओ यार इहा बादशाही ना है इहा गुलामिया इहा गुलामिया दिसण में बादशाहिया हकीकत में गुलामिया मुझे महबूब मुस्तफा जी दरजी असलत जका दिसण में गुलामिया हकीकत में बादशाहिया जेके उन दरजी गुलामी मिली वो कायनात जो बादशाह बणजी वयो अज भी बिलाल जो नालो वठी करे दुनिया अखन मां लुड़क लाड़े रही आ इए छो न चवा दुनिया जे आडो इहो मिसाल आ बेशक बिलाल आयो तो गुलाम थी हो बणियो तो गुलाम हुयो तो गुलाम रंग जो भी कारो हो सब कुछ हुयो पर मुझे खुदा जो ऐं मुस्तफा जो ॾाढो प्यारो हुयो जो जिंदा मिसाल चाहे वह घड़ी पे अचे पहुती जो मुझे महबूब मुस्तफा फरमायो बिलाल जी मुझा आका चढ़ काबी जे छित ते वाह बिलाल तुझा नसीब वाह बिलाल तुझा नसीब जो अज मदीने जो मीर फरमाओ बिलाल जी मुझा आका चढ़ छित ते तो बिलाल ज़ारो कतार रोने में शुरू थी बिलाल जी मुझा साईं रोई छो तो जिला ता खुशी जो मकाम हाँ मुझा सोना जिने खुशी में ही तो रोआ थो छो तो रोई ओ मुझा सोना ई ओहाई मक्के जी सरजमीन जेते मुखे टांडन जे मथा गेलियो विंदो ओ मुझा सोना जब तक बिके न थे कोई पूछता न था जब तक बिके न थे कोई पूछता न था या रसूल अल्लाह तूने खरीद कर अनमोल कर दिया ओ मुझा सोना इहाई मक्के जी सरजमीन जिते मुखे कोसी जमीन ते कीलियो विंदो हो मुझे जिस्म के डंभ दिना विंदा होया मुखे रसन में बधो विंदो हुयो या रसूल अल्लाह मुडे केर दिसण ला भी तैयार न हुंदो हुयो मुसा केर ॻाल्हाइण ला भी तैयार न हुंदो हुयो अज पंहिंजे किस्मत ते नाज़ करे दुनिया खिलंदी आ मां खिलण जे बजाय उन खुशी में रोआं तो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तो मुस्तफा सा नीह न लाया हां त अज ही इनाम कोन मिले हां जो अज उन सरजमीन ते जिते दुनिया मुखे धिकारे पई जिते दुनिया मुखे कुछ भी न पई समझे अज जिते दुनिया सजदा करे रही आ अज दुनिया जंहिंजो तवाफ करे रही आ अज मुझो महबूब फरमाया बिलाल इन जे छित ते चढ़ी जो अज़ान दे त दुनिया के खबर पे त गुलामी मुस्तफा जो अजर छा मिलंदो दुनिया डिठो मुझा प्यारा दोस्तों दुनिया डिठो तो ओहो बिलाल जने काबे जी छित ते चढ़ियो आ हेडे होडे निहारण लगो मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछन था बिलाल जी मुझा सोना अजान दे हा मुझा आका अजान त दिया सोचा तो छा तो बिलाल सोची सोना फलानी बदर जे जंग में फलानी जंग में फलानी जंग में फलानी जंग में हिय दिनुम पर मोहर त काबे दे कयो या रसूल अल्लाह अज जे अजान दिया मोहड़ का दे कया अज अजान त दिया मोहड़ का दे कया मा त काबे जे छित ते हां वाह मुझा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे हबीब फरमायो ऐ बिलाल फर्श ते हुंदे होए त अजान ॾियण वक्त काबे दे निहारी दे होए अज जॾहिं काबे जे बि मथा पहुची चुको है त काबे दे मोहड़ करे अजान चो ओ मुसलमान याद रखी छद तोखे अल्लाह ताला अजीम बनायो आ एकड़ो ओहो काबो आ थोड़ो खोलिया एकड़ो ओहो काबो आ जेको मक्के में आ जेको मक्के में आ पर खुदा ई कोन चयो त मां उन में रहंदो हां एकड़ो ओहो काबो आ जेको तुझे वजूद में आ एकड़ो काबो मक्के में आ एकड़ो काबो तुझे वजूद में आ मक्के जे काबे बनाने वारो अल्लाह जो नबी इब्राहिम अलैहिस्सलाम इस्माइल अलैहिस्सलाम ए तुझे वजूद जे काबे बनाने वारो मालिक पाण मालिक गला गला मालिक पाण उन मालिक जो ही फरमाना ए मुझे बाना न जमीन में न आसमान में
मुखे ॻोल्हणो अथई त पंहिंजे पाण में खुदा काथे रहंदो आहे चओ ईमान वारे जे काथे रहंदो आहे काथे रहंदो आहे दिल में रहंदो आहे न यानी वॾो काबो काथे आहे असुल काबो काथे आहे इन करे खोलियम जो कुछ दोस्तन के समझ में न ईंदो आहे त महबूब मुस्तफ़ा काबे जो काबो कीअं थियो ओ चरिया इहा ई त ॻाल्हि आशिक़ ने ओशाकन ऐं मुंहिंजा दोस्त इल्म वारनि में इहो ई त फ़र्क़ु आहे जेके ओशाकन इश्क सां सोचींदा आहिनि जेकॾहिं तूं गुनहगार आहीं उन जे बावजूद तुंहिंजे वजूद में भी हिकिड़ो काबो आहे मुंहिंजो मुस्तफ़ा त इमामुल अंबिया आहे मुंहिंजो मुस्तफ़ा त सरदारुल अंबिया आहे जंहिंखे उहो मिलियो उनखे ई सभु कुझु मिलियो आहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मोटी साॻी जॻह ते अचां त अहिड़ी महफ़िल में जॾहिं वेही त नंढड़ा सुवाल न कंदो करो न कुराड़ी वांगुरु वॾी दुआ घुरंदो कर त बादशाह जूं शयूं न पर मूंखे बादशाह मिले इन महफ़िल में वेही त तमन्ना इहा कंदो कर त मूंखे मुंहिंजो ख़ुदा मिले मूंखे मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मिले पोइ जंहिंखे ख़ुदा मिलियो ऐं जंहिंखे महबूब मुस्तफ़ा मिलियो उनखे ॿई जहान मिली विया पोइ जंहिंखे ॿई जहान मिली विया सुभान अल्लाह उहो दुनिया जो बादशाह बणिजी वियो अहिड़ो बादशाह बणिजी वियो अहिड़ो बादशाह बणिजी वियो जो जंहिंजे बादशाहीअ खे ज़वाल क़यामत ताईं अची नथो सघे जंहिंजे बादशाहीअ खे ज़वाल क़यामत ताईं अची नथो सघे हुज़ूर जा ग़ुलाम सहाबा ताबईन सभिनी खां हेठि लही करे रुॻी हिकिड़ी निगाह भला बगदाद जे सरज़मीन ते खणी हल तॾहिं बि ॻाल्हि सम्झ में अचे वेंदी बगदाद जे सरज़मीन ते बि हिकिड़ो जवान आहे जेको पीरनि जो पीर आहे जेको मुहियद्दीन मीर आहे रोशन ज़मीर आहे हसनी भी आ हुसैनी भी आ उन दिलबर जे बादशाही के निहार 900 साल जे करीब करीब टाइम गुजरी चुको आ पाण हिन ज़मीन ते 91 साल इन पाक जिस्म सां गॾु रहिया लेकिन 91 साल खां पोइ त जो 800 साल ऐं कुझु साल गुजरी चुका आहिनि लेकिन अॼु बि यारीअ जी राति थींदी आ त जिथे किथे भेज दस्तगीर दम दस्तगीर यारी ए छाए शहरन में भी यारी बहरन में भी यारी जंगलन में भी यारी हर जगह ते यारी जो खीर विराइबो आ छोथो केर विराए पहली तारीख का वठी इंतजार आ कुरानन के वदन के दोस्तों ये सिर्फ अकीदत जो गालियों न तो कया पर हकीकत जो गालियों तो कया ए नौजवान इन हकीकत के समझण जी कोशिश कर खुद जवाब दे दिलन जो मालिक केर आ चो मुझो अल्लाह दिलन जे बादशाही के जी आ चो मुझे अल्लाह जी वो पांजे पाण का पुछ आखिर ओ केर आ जेको तुझे दिल के मजबूर थो करे यारी जी रात जे न रिश्तो आ सोने अब्दुल कादिर जीलानी सा न मिट्रा न माइट्रा कुछ भी ना है यारी जो खीर थी पे कुराड़ी विरा कुराड़ी चौथी विराई जो जे सोने महबूब सुबहानी जी यारियां उनके खत्मो थी जारिया अजकल पीर के खत्मो 12 महीने तो मानू जारे अमड़ के भी दुनिया जे तान रखो तो जारे पर पीरन जे पीर के हर महीने दुनिया थी जारे सबब केड़ो आ सबब इहो आ मुझो अल्लाह कायनात के बुधाए रहो आ ते जेको मुझो थींदो मुझे महबूब जो थींदो कायनात उन जी थी एकने चाही तो छो त हिते वंड जॾहिं मिलंदो आ न ज़ात खे न ॾिसंदो जॾहिं मुझो करीम कुर्ब कंदो आ त न की ज़ात खे न की रंग खे न की अकुल खे न की इल्म खे हिते सौदो सिधो सो दिल जो हूंदो थे इहा दिल उन यार जे हवाले कर पो ॾिस त कीअं था कुर्ब करीम जा थी उम्मीद है त जेके दोस्त गोठ आरीसरा बूबक जा रहवासियो इन महफिल में बैठा हो सभिनी जो हींअर ज़हन अञा तकरीर शुरू कान कई ए तव्हांजो ज़हन ठाहियो त हिन महफिल में वेहण जो मक़सद छा आहे हिन महफिल में आया छा जे लाइ हो हीअ महफिल ॾाढी क़ीमती आहे हाणे उम्मीद आहे त तव्हां पंहिंजो ज़हन ठाहियो हूंदो छो त जंहिंखे बादशाह मिली वियो त सभु शइ पाण ई मिली वेंदी इहा तमन्ना है न हाणे इहा उम्मीद आहे न त ख़ुदा मिले ऐं ख़ुदा जो महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मिले पोइ जी इहा तमन्ना आहे त हाणे मां ॿुधण थो चाहियां त दिलि ऐं ज़ुबान खे ॻंढे करे चओ सल्लल्लाहु अलैहि
रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मूंखे बि पक थी छो त अगारो आवाज़ किथों किथों पियो अचे, हींअर गूंज शुरू थी आहे। छो न शुरू थींदी, जॾहिं कनेक्शन मिलंदो त बल्ब बि ॿरंदो। कनेक्शन मिली वियो कंहिंसां, महबूब सां। महबूब जो त मिलियल आहे, महबूब जो मिलियल आहे। असां रुॻी दिलि जो बटण हेठि करणो हो, हाणे दिलि जो बटण हेठि कयो अथऊं। कनेक्शन यार सां मिली वियो। इनशा अल्लाह ताला जॾहिं हितां उथंदव ई कोन, अॻे ई मुंहिंजो करीम रब तव्हांजे मथां ख़ासि महिरबानी चओ इनशा अल्लाह ताला। छो त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ण सां हदीस ॿुधायमि त मुंहिंजे मुस्तफ़ा करीम फरमायो त जंहिं हिकु भेरो दुरूद पढ़ियो, मुंहिंजो अल्लाह उन जे लाइ छा जो दर खोलींदो आहे? ॻाल्हायो न पोयां, छोटकारे जो दर खोलींदो आहे। छोटकारो कंहिंखे मिलंदो आहे जेको क़ैद हूंदो आहे, उनखे रिहाई मिलंदी आहे न। तव्हां सां नफ़्स जी क़ैद में हो, शैतान पलीत जे क़ैद में हो, गुनाहनि में जकड़ियल हो, इन्हनि खां रिहाई खपे या न खपे? जे खपे त मुंहिंजे महबूब ते दुरूद पढ़णो आहे। दुरूद पढ़बो, इन्हनि मुसीबतुनि खां रिहाई मिलंदी। पर हिकिड़े आशिक़ त हीअं बि चई छॾियो, कीअं? तो दुरूद पढ़ण सां सुरूर मिले, थो मदीने जो घोट हुजूर मिले। तो दुरूद पढ़ण सां सुरूर मिले, तो मदीने जो घोट हुजूर मिले। थी वञे थी जन्नत जी तसला, चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। हुजे विर्द ज़ुबान ते या अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। चो सल्लल्लाहु, गूंज गूंज आवाज खे गूंज, जाग त लॻई भाग। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। अञा बि कुझु मिलंदो आहे छा? छोटकारो दुरूद दोहारन जो, आ इलाज दुरूद बीमारन जो। जे गुनाह घणा थी विया अथई न, रब छोटकारो ॾींदो कंहिंजे सदके जो, महबूब जे दुरूद जे सदके। पर जेकॾहिं बीमार आहीं, डॉक्टर तोखे न ला इलाज करे छॾियो आहे, खिली उन डॉक्टर खे जो यार तूं भले ला इलाज कर, छो त तूं हिकिड़ीअ बीमारीअ जो डॉक्टर आहीं, तो वटि इलाज बि हिकिड़ो आहे। मां तोॾे इन जे लाइ थोरे आयो हुउसि त तूं मुंहिंजो दर्द छॾाईंदे, मां त पंहिंजे यार जी सुनत पूरी करण आयो हुयुसि। जो मुंहिंजे महबूब फरमायो आहे, बीमार थियो त इलाज जे लाइ डॉक्टर ॾे वञो, सुनत अदा करण आयो हुउसि। बाक़ी व इज़ा मरिक़्तु फहुव यशफीन, शिफ़ा तो वटि कान्हे, शिफ़ा कंहिं ॿिए वटि आहे। चिस्तो त ला इलाज करे छॾियो, पर मां हाणे उन जे दर ते सवाली थो वियां जितां ला इलाज जो इलाज थींदो आहे। जितों ला इलाजन जो इलाज दुनिया में दिल जो अलग डॉक्टर दवा बुन वट दिल जी, दिमाग जो अलग डॉक्टर दवा बुन वट दिमाग जी, हर मर्ज जो डॉक्टर भी अलग दवा भी अलग, लेकिन कायनात में हिकड़ो ही आहे जेको तो जो असा जो आका है, डॉक्टर भी हिकड़ो आ तो दवा भी हिकड़ी आ।
दुनिया जा मरीज अचन, दुनिया जा मरीज अचन पंहिंजा मर्ज खणी निगाहे मुस्तफ़ा में पहुंचंदा वजन। को सहाबी टंग भगला टंग खयो तो जे या रसूल अल्लाह मुझी टंग भजी पई आ। मुझे आका ये कोन चयो तो फलाणे बाधे दे वञ। वाह मुझा करीम मुस्तफ़ा लोआबे दहन कढियो आ लगायो आ टंग टंगन जड़ी थी वई आ। कंहिं सहाबी जी अख निकती अख खणी आयो।